एसएसपी क़ंधकोट सैयद असद रज़ा शाह पारां खुलियल कचहरी कराई वई, जंहिंमें माण्हुनि शिकायतन जा अंबार लगाए छॾिया। क़ंधकोट वेझो म्याणी हेठ बटाणी थाणे ते एसएसपी पारां खुलियल कचहरी कराई वई, जंहिंमें हाजी अला रखियो सोलंकी शिकायत कंदे चयो त 6 महीना अॻु क़त्ल थियल मुमताज सोलंकी जा कातिल म्याणी पुलिस गिरफ़्तार नाहिनि कया। सहाफ़ी गुलाम यासीन भुट्टो शिकायत कंदे चयो त 8 साल पहिरियां 4 चाचा कत्ल थिया हुआ, जंहिंजे कातिलनि अॻियां म्याणी पुलिस बेवस बणियल आहे। रियाज़ भुट्टो चयो त बटाणी शहर जे होटलनि ते सुबुह जो स्कूल जे टाइम में फिल्मूं हलण करे नंढड़नि ॿारनि जी तालीम मुतासिर थिए थी। स्कूल जे टाइम ते फिल्मूं बंदि कराई वञनि। यूसी बटाणी जे चेयरमैन रईस इकबाल भुट्टो शिकायत कंदे चयो त चोर शहर जूं चोरियूं करे आसानी सां दरिया पार करे वञनि था, जंहिं करे दरिया बंदि ते पिकेट काइम कई वञे। एसएसपी सैयद असद रज़ा शाह शिकायतूं नोट कंदे यकीन ॾियारींदे चयो त अवां जे मसइलनि खे जल्द हल कयो वेंदो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk